नाज़रीन ख़बर शामिल कयूं था तंगवानी मां आतिफ हुसैन बिजाणी जी रिपोर्ट मूजिब तंगवानी तालुक़े में ॾो वारनि जी हुक्मरानी बरक़रार आहे। सरेआम हथियारबंदनि इंडस हाईवे ते फुर जी वारदात ऐं मुसाफ़िर गाॾियुनि मथां फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि कुंदर पुट गोलियुनि जो खाज बणिजी शहीद थी वियो। तंगवानी लॻो डेरा सरगी थाणे जी हद सैफल स्टाफ वटि हथियारबंद टोले इंडस हाईवे ते रुकावटूं विझी रोड ब्लॉक करे मुसाफ़िर गाॾियुनि खां फुर लुट शुरू करे ॾिनी। ठुल खां कंदकोट वेंदड़ मुसाफ़िर वेगन खे रोकण जी कोशिशि कई। वेगन न रोकण ते ॾो वारनि जी फायरिंग में गोलियूं लॻण सबबि ड्राइवर मोहम्मद याकूब बुर्डो थॾे ते क़तल थी वियो, जॾहिं त 5 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया। वाक़े जे इतला मिलण ते पुलिस वाक़े वारे हंधि वक़्त सिर न पहुती। इलाइक़े वासियुनि पंहिंजी मदद पाण ते ज़ख़्मियुनि खे खणाए इस्पताल आंदो, जॾहिं इलाइक़े में वाक़े सबबि ख़ौफ़ रास पखिड़िजी वियो आहे। ॿिए तरफ़ मुसाफ़िरनि पारां रोड बंदि करे वाक़े ख़िलाफ़ धरणो हणी सख़्तु नारेबाज़ी कई वई, जॾहिं त मचिड़ियल मुज़ाहिरीन पारां पुलिस चौकी खे बि बाहि ॾेई साड़े वियो आहे। ख़बर शामिल कयूं था कंदाकोट मां अब्दुल ख़ालिक चाचड़ जी रिपोर्ट मूजिब कंदाकोट में गुज़िरियल ॾींहुं हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियल पोरियत मज़दूर आदम शेख जे कातरनि जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी अॻुवाणी मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जे अॻुवाणनि जमात इस्लामी जे ग़ुलाम मुस्तफ़ा मीरानी, SUP जे दलमुराद ख़ान ॾाहाणी, STP जे अकरम बाजकाणी, क़ौमी अवामी तहरीक जे फ़िदा हुसैन ममदानी, शहरी इत्तेहाद जे सदर हाजी हज़ूर बख्श ख़ान मुग़ल, डॉक्टर मेहरचंद, अशोक कुमार ऐं ज़ुरियत बिजाणी समेत ॿिया करे रहिया हुआ। शहर मुकमल तौर बंदि थी वियो। हिन मौक़े ते अॻुवाणनि चयो त कश्मीर ज़िले में बदअमनी जी बाहि भरी रही आहे। कश्मीर ज़िले जी पुलिस अमन अमान बहाल करण में नाकाम थी चुकी आहे। उन्हनि वधीक चयो त कश्मीर ज़िलो कश्मीर बणिजी चुको आहे। 2 ॾींहं अंदरि 2 पोरियत, हिकु कंदकोट ऐं ॿियो तंगवानी में क़तल थियो आहे। हितां जा वस वारा ऐं आला अमलदार ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। ॿिए तरफ़ कंदकोट लॻ सेक्शन थाणे जी हद ऐं जमाल थाणे जी हद में मलगुज़ार बैरकानी गैंग ख़िलाफ़ सर्च ऑपरेशन में 2 वारनि जे ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। वॾे मिक़दार में हथियार ऐं गोलियूं हथ करण जी पुलिस पारां दावा कई वई आहे। ॿिए तरफ़ पुलिस जो चवणु हो त ज़ख़्मी 2 वारनि खे साथी पाण सां गॾु खणी फ़रार थी विया। मिल ॼाण मूजिबि बी सेक्शन थाणे जी हद ऐं जमाल थाणे जी हद में 2 वारनि ख़िलाफ़ सर्च ऑपरेशन कयो वियो। ऑपरेशन बत्ताखोरी दुकान ते फायरिंग करण में मुलविज़ ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो। फायरिंग जे नतीजे में 2 वारी ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि, जिन खे साथी पाण सां गॾु खणी फ़रार थियण में कामयाब थी विया आहिनि। ऑपरेशन जे दौरान वॾी मक़दार में हथियार ऐं गोलियूं हथ करण पुलिस पारां दावा कई पई वञे। हथियार SMGs 2 4700 गोलियूं, 23 कारतूस, 5 RPG गोला हथ कया विया आहिनि। पुलिस ऑपरेशन दौरान 2 वारनि जे ठिकाणनि खे ड्राए पट करण जी पिणु दावा कई वई आहे।